नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असां तव्हांखे दादू खां ख़बर ॾींदा हलूं त 10 साल ॿारड़ी जी 12 साल नींगर सां शादी। पुलिस जो छापो। घोट कुमार जा वालिद गिरफ़्तार। मौलवी फरार। वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन सेल इंचार्ज बेनज़ीर जमाली दादू शहर जे शहबाज कॉलोनी में नंढड़ी उमिरि जी शादी वारी इतला ते छापो आयो। चौथे क्लास जी शागिर्दानी फहमीदा मलिक जी शादी 12 साल अली हैदर सां कराई पई वई। फहमीदा जी शादी जी शिकायत संदसि अमड़ हसीना कई आहे। ॿारड़ी फहमीदा जे वालिद जबल मलिक संदसि भाउ अब्दुल गफ़ार मलिक नींगर अली हैदर जो वालिद मेहू मलिक खे गिरफ़्तार करे ए सेक्शन थाणे ते मुंतक़िल कयो वियो आहे। चाइल्ड मैरिज एक्ट तहत ॿारड़ी जे वालिद भाउ ऐं नींगर जे वालिद मथां केस दाख़िल कयो वियो आहे। मूमल जी 3 महीना अॻु नींगरी जे भाउ अब्दुल गफ़ार सां शादी कराई हुई। एवज़ में मुंहिंजे पुट खे फहमीदा ॾिनी हुई, जंहिंजो सिर्फ़ु मङणो करायो आहे। मेहू ख़ान मलिक जो चवणु हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।